सदक़ल्लाहुल अज़ीम। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, बेशक अल्लाह असीं हुकुम करे थो अदल ऐं एहसान जो ऐं माइटनि खे ॾियण जो। अदल करियो, परहेज़गारी जे वेझो आहे। मतिलबु ही थियो त अल्लाह साईं इंसान लाइ भलाई चाहे थो, इंसाननि खे भलाई जो हुकुम करे थो, अदल जो हुकुम करे थो, मिटनि माइटनि खे ॾियण जो हुकुम करे थो, ग़रीब मिट माइटनि खे ॾियण जो हुकुम कंदो। जेको माण्हू अदल नथो करे उहो परहेज़गारनि में शामिल न आहे। हाणे वॾो हाजी आहे, गाज़ी आहे, मुत्तकी आहे, ज़ाकिर आहे, ज़मार आहे, उहो अदल नथो करे, ज़ुल्म थो करे, त पोइ इन जी हज, रोज़ा, निमाज़, ज़कातूं, ख़ैरातूं, कुर्बानियूं इहे क़बूल न आहिनि। ऐं अल्लाह माफ़ फरमाए, असां इन वॾे जुर्म में मुर्तकिब आहियूं। तंहिंजे करे दोस्तो, अदल ऐं इंसाफ़ कजे त पोइ इंसान अल्लाह जे बरगुज़ीदा बंधन में शामिल थी सघे थो। अदल इंसाफ़ खां सवाइ इंसान नथो शामिल थी सघे। तंहिंजे करे दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला असांखे अदल ऐं इंसाफ़ करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल